करण जो मक़सदु इहो आहे त कराची जा जेके असली रहवासी आहिनि, इंडिजीनियस माण्हू जेके आहिनि, उन्हनि माण्हुनि खे बेदख़ल करण लाइ ही बहरिया टाउन, DHA, सेटेलाइट टाउन या ॿिया जेके बि हाउसिंग जा प्रोजेक्ट हिते कराची हैदराबाद जे विच में जेके शुरू कया पिया आहिनि, इन्हनि सभिनी जो मक़सदु इहो आहे त इंडिजीनियस माण्हुनि खे अक़लियत में तब्दील कजे, हुननि जा कुदरती वसीला सभु उन्हनि खां फुरे वठजनि ऐं हिते जे माण्हुनि खे एतिरो सोढ़ो कजे जो हिते जी कुदरत, हिते जी माहौल, हिते जा जबल, हिते जूं नदियूं, हिते जा नाला, इन्हनि सभिनी खे विकिणी तबाह करे ग़ैर मक़ामी माण्हुनि खे हिते हाणे आबाद कयो वञे, जीअं ओरिजिनल इंडिजीनियस माण्हू अक़लियत में तब्दील थी वञनि ऐं हू मजबूर थी वञनि पंहिंजा घर, पंहिंजा माग, पंहिंजा क़ब्रिस्तान, इन्हनि सभिनी तां वसीला थियनि। हिन रैली करण जो मक़सदु इहो आहे त माण्हुनि खे वक़्त जे हुक्मरान खे ॿुधाइण था चाहियूं, असां इंडिजीनियस माण्हू आहियूं, पंहिंजी धरतीअ तां, पंहिंजे बाग़नि तां, पंहिंजे क़ब्रिस्ताननि तां, पंहिंजी कुदरत तां, पंहिंजे पहाड़नि तां, पंहिंजी रेती ऐं पंहिंजी बजरी पाणी तां कॾहिं विछड़ा न थींदासीं। असां हिन मुल्क जा वारिस आहियूं, हिन धरती जा वारिस आहियूं। इहो हर उहो ख़तरनाक प्रोजेक्ट जेको असांजी जेके वजूद खे ख़तमु कंदो, असां उन जे ख़िलाफ़ु मज़ामत कंदासीं ऐं उन खे क़ाइमु थियणु न ॾींदासीं।